हज़रत मूंखे ॿुधाईंदा हलूं त उनजी शाख जे पुछड़े वाटर कोर्स AQAR आहे ऐं जंहिंजी जेका एच आहे उहा बि पूरी कोन पई थिए। तंहिं बावजूदि इरिगेशन SDO अल्ताफ़ मेमण उन सां जेके इरिगेशन अमलो जेको हिन वाटर कोर्स खे बंदि करण जी कोशिशि कई हुई, जंहिं ते आबादगार सख़्तु एहतिजाज कयो। त जंहिं बाद इरिगेशन SDO ऐं दारोगा मुख़्तलिफ़ केसनि में जेके कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिकु सहाफ़ी समेत जेके आबादगार आहिनि उन्हनि खे केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां फौरी तौर ते जो नोटिस वठी वञे ऐं हिते आबादगारनि जो चवणु आहे त असांजे पंहिंजे वाटर कोर्स जी जेका एच आहे जेका पूरी माप पूरी करे ॾिनी वञे। अगरि जे मूंखे वाटर कोर्स दुरुस्त करणा आहिनि त मुंड खां वठी पुछड़ी ताईं वाटर खे दुरुस्त कयो वञे। तंहिं बावजूदि जेके हेठि पुछड़ी आहे वाटर कोर्स आहिनि उन्हनि खे गैर क़ानूनी धिका हया था वञनि, जॾहिं त पहिरें वाटर खां वठी जेके मथे मुंड में वाटर आहिनि उनजी का बि माप नथी कई वञे, जिन खे गैर क़ानूनी रिआयतूं मिलियल आहिनि, जेके पंहिंजी वधि माप खां वधि पाणी खणी रहिया आहिनि ऐं जंहिंखे लाखे रुपयनि ते जेका उहा मापूं ॾिनियूं आहिनि, जंहिं ते आबादगार सरापा एहतिजाज आहिनि ऐं उन आबादगार जी दान आहिनि सहाफ़ी जेके मथे दाऊं कयूं आहिनि। तंहिं ते इरिगेशन अमलो जेको मच्छर पियो आहे फौरी तौर ते उन ई वाटर कोर्स खे बंदि कयो पियो वञे, जंहिं वाटर कोर्स ते सहाफ़ी जी बि ज़मीन आहे एकड़ खान। उन वाटर कोर्स खे बंदि करण जी कोशिशि कई पई वञे। उन हवाले सां असां PPMNA नवाब ममी यूसुफ टालपुर डायरेक्टर नारा केनाल मंसूर मेमण एक्शन मिठड़ाऊ अनवर सियाल खां मुतालबो कयूं था त AQAR वाटर कोर्स जी जेका एच आहे उहा जेके क़ानूनी पंहिंजी माप पूरी करे ॾिनी वञे ऐं जेके मुंड में जेके वाटर कोर्स जेके गैर क़ानूनी रिआयतूं जिन खे मिलियल आहिनि उनखे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे।